नाज़रीन, हिंदुनि जे रूहानी पेशवा श्री रामदेव पीर जो सालियानो मेलो टंडे अलाहियार में शुरू थी वियो आहे। सिंध समेत सॼे मुल्क मां यात्री मेले में शरीक थी रहिया आहिनि। रामा पीर जो मेलो टंडो अलाहियार जे वॾो कारोबारी ऐं तफ़रीही सरगर्मी पिणु आहे, पर हिन साल सिंध में ॿोॾ वारी सूरतहाल जे करे मेले जूं रौनकूं पिणु मुतासिर थियूं आहिनि। रामा पीर जे मेले बाबति वधीक तफ़सील ॾिसूं था SS न्यूज़ जी हिन रिपोर्ट में। हिंदुनि जे रूहानी पेशवा श्री रामदेव पीर जो सालियानो मेलो टंडे अलाहियार में शुरू थी वियो आहे। रामा पीर मंदिर जी इंतज़ामिया मंदिर ते ध्वजा चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो, जंहिं बाद तक़रीबन जी शुरुआत थी। मेले में सिंध समेत सॼे मुल्क मां हिंदू यात्री शरीक थी रहिया आहिनि, पर हेल ॿोॾ वारी सूरतहाल जे करे मेले जूं रौनकूं पिणु मुतासिर थियूं आहिनि ऐं माण्हुनि जी शिरकत मादी जी भेट में घटि नज़र अची रही आहे। औरतुनि समेत सवें अक़ीदतमंद मन जूं मुरादूं पूरियूं थियण सबबि जथनि जी सूरत में वॾो पंधु करे पिणु हिन मेले में पहुचनि था। रामा पीर मंदिर जे पस मंज़र ऐं मेले बाबति इंतज़ामी कमेटी जे मेंबरनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रामा पीर जो मेलो जेको लॻंदो आहे उहो हर महीने जे भादवे महीने में लॻंदो आहे ऐं इन जा इंतज़ाम तक़रीबन असां इंतज़ामिया कमेटी रामा पीर मंदिर टंडो अलाहियार संभालींदी आहे। उन सां गॾोगॾु असां वटि रज़ाकार यात्री जेके आहिनि असांजा शेवादारी उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते शेवाऊं कंदा रहंदा आहिनि। गेट ते बि शेवाऊं कंदा आहिनि, जल आश्रम में बि शेवाऊं कंदा आहिनि, भंडारे में बि शेवाऊं कंदा आहिनि। तक़रीबन 150 या 200 जे लॻभॻि असांजा यात्रु आहिनि जेके आयल पांधीड़नि जूं शेवाऊं कंदा आहिनि। मेले सबबि रामा पीर मंदिर खे शानदार नमूने सिंगारियो वियो आहे, जिते रोज़ानो शाम जो आरती थिए थी। यात्री मेले में ध्वजाऊं खणी पहुचनि था ऐं मंदिर में रामा पीर जी मूर्ति ऐं अमर जोत जो दर्शन करे प्रार्थना कनि था, जॾहिं प्रसाद ऐं भंडारो ॾींहुं राति जारी रहे थो। मेले में राति जो सत्संग थिए थो, जंहिं दौरान भक्तनि पारां मुख़्तलिफ़ भॼन पेश करे रामा पीर सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो वञे थो। यात्रियुनि जो चवणु आहे त रामा पीर जी दरबार जी वॾी अहमियत आहे, जिते मन जूं मुरादूं पूरियूं थियनि थियूं। उन करे हर साल लखें माण्हू मेले में अचनि था। ये सर मेलो तो बेसिकली 3 ॾींहंनि जो हूंदो आहे, लेकिन माना बाज़ारूं वग़ैरह 15 ॾींहंनि ताईं माना इनजो माना हलंदो रहंदो आहे। त माण्हू माना तमामु मेले जे करे तमामु ख़ुशहाली हूंदी आहे। 15 ॾींहं हींअर ॿोॾ जी बि सूरत हाल जे करे माण्हू काफ़ी मुतासिर आहिनि। तंहिं हूंदे बि माना काफ़ी माण्हुनि जे माना मेले जे करे थोरो माना हिकिड़ो सुठो माना रविश नज़र आयो आहे। हर साल में पैदली परे परे खां पिया अचनि, भंडारो हकलूं पिया, खाऊं पिया धाम धूम से। सही आहे असांजे लाइ भंडारो। वाह वाह रामा पीर असांजो साथ आहे। ॿियो वरी राति ॾींहुं माना 20 तारीख़ 20 ॾींहं असां भंडारे खे हकलूं पिया। सही आहे, असांजे बाबे जो मेलो हर साल इहो फैशन थो थिए। मेले जे मौक़े ते टंडे अलाहियार में ख़ूबसूरत बाज़ार पिणु लॻल आहे, जिते मज़हबी अवतारनि जी तस्वीरनि ऐं मूर्तियुनि जा दुकान तोड़े मिठाइनि, किशमिश ऐं ज्यूलरी समेत रांदीकनि जा स्टॉल माण्हुनि जी तवजो जा मर्कज़ आहिनि। रामा पीर जे मेले में माण्हुनि जी तफ़रीह लाइ सर्कस ऐं झूलनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे, जिते पिणु औरतुनि ऐं ॿारनि समेत माण्हुनि जी वॾी रश नज़र अचे थी। मेले जे मौक़े ते रामा पीर मंदिर ते सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। वॉक थ्रू गेट लॻाए यात्रियुनि जी तलाशी वठी पोइ मंदिर में दाख़िल थियणु ॾिनो वञे थो, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस एहलकारनि खे पिणु मुक़ररु कयो वियो आहे। मेले जूं तक़रीबूं 4 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं। कैमरामैन हमीद सूमरे सां गॾु कामरान जखरे, SS न्यूज़ हैदराबाद।